ही सामान वठी जो। ये क्या है? ही सिंधी नाश्तन जो सामान है। 10 तारीख जो प्रोग्राम है ना, 10 तारीख को क्या है? 10 तारीख जो 10 अप्रैल 1967 में सिंधी भाषा के पंहिंजे भारतीय संविधान जी 8वीं सूची में शामिल कयो। इन कारण पाण ही 10 अप्रैल जो सिंधी भाषा दिवस मनाईंदा आहियूं। हिन ॾींहुं पाण सिंधी नाश्ता ठाहींदा आहियूं। ऐं पंहिंजी भाषा कोन्हे ऐं बल्कि पंहिंजी सुञाण आहे। सिंधी भाषा पंहिंजो एहसास आहे। हिन करे इनखे पाण त्योहार जे वांगुरु मनाईंदा आहियूं। अच्छा, ठीक है। अॼु खां पोइ मां बि सिंधी ॻाल्हाईंदुसि। ऐं हाणे तव्हां बि सिंधी ॻाल्हाईंदा करो। सिंधी आहियो ऐं सिंधी ॻाल्हायो ऐं फ़ख़्र सां चयो कि मां सिंधी आहियां। तव्हां बि चयो कि असां सिंधी आहियूं। हाणे मां तव्हांखे 10 अप्रैल जो सिंधी नाश्तो ठाहे ॾींदसि, त उहो तव्हां तव्हांजे मारवाड़ी दोस्त खे ॾेई अचिजो, ताकि उनखे बि पतो चले कि 10 तारीख़ जो छा आहे। हाणे तव्हां ॿुधायो 10 तारीख़ जो छा आहे? सिंधी दिवस। हाणे घड़ी घड़ी थी चवां, वारी वारी थी चवां, सिंधी आहियो, सिंधी ॻाल्हायो, फ़ख़्र सां चयो कि मां सिंधी आहियां। सिंधी आहियां। चलो चलो हलो। सिंधी